नेब पीटीआई चेयरमैन के अॼु तलब करे वरितो। क़ौमी एहतसाब ब्यूरो 190 मिलियन पाउंड स्कैंडल में पीटीआई चेयरमैन के नेब रावलपिंडी ऑफिस तलब कयो। नेब पारां अल कादिर ट्रस्ट बाबति दस्तावेज़ पे गॾु खणी अचण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 9 अगस्त ते क़ौमी असेंबली टोड़ण जी तारीख़ ॾेई छॾी। 9 अगस्त ते क़ौमी असेंबली टोड़ण लाइ समरी उमाणी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तक़रीब दौरान इतिहादियुनि खे आगाह करे छॾियो। संदसि चवणु आहे त ऑपोज़िशन लीडर सां गॾिजी निगरान वज़ीर आज़म बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। कोशिशि आहे त अहिड़ो निगरान सेटअप आंदो वञे जेको सभिनी खे क़बूल हुजे। पाकिस्तान ईरान विच में 5 सालनि जो स्ट्रेटेजिक वापार जो मुआहिदो तय थी वियो। पाक ईरान परॾेही वज़ीरनि पारां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जे मुआहिदनि ते सहियूं करे छॾियूं। मुआहिदे सां ॿितरफ़ी वापार खे 5 अरब डॉलरनि ताईं वधाईंदासीं। असांजे अॼु जे क़दमनि सां ईंदड़ केतिरनि ई सालनि ताईं अवाम फ़ाइदो हासिल कंदो रहंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी ईरानी हममनसब सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। ईरान जे परॾेही वज़ीर पारां बाजोड़ में आपघाती धमाके जी मज़म्मत। संदसि चवणु आहे त गैस पाइपलाइन मंसूबो ॿिन्ही मुल्कनि जे मुफ़ाद में आहे। ईरान पाकिस्तान ऐं चीन जे विच में गॾियल सीड़पकारी जो मंसूबो हुअणु घुरिजे। मोरो भरिसां ॻोठ सोराब चांडियो में कार ऐं इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। जवाबदार जुड़ियल चांडियो पंहिंजे सौट इरम चांडियो ऐं नौजवान वहाब चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही ॼणनि जा लाश ज़रूरी कार्रवाई लाइ मोरो अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। गढ़ी असन मां 10 ॾींहं अॻु अगवा थियल पुलिस एहलकार ऐं संदसि साले खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो। मुख़बिरनि खे कचे वारे इलाइक़े में कार्रवाई करे बाज़ियाब कराए वियो। पुलिस एहलकार शेर मोहम्मद लाशारी संदसि सालो अब्दुल वहीद लाशारी 10 ॾींहं अॻु अगवा थी विया हुआ। कश्मीर मां 8 महीना अॻु अगवा थी वियल रिटायर्ड फ़ौजी एहलकार खे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस गैलपुर जे कचे वारे इलाइक़े में कार्रवाई करे ज़ुल्फ़कार अली आरई खे बाज़ियाब करायो। ऐं गंबट रेलवे स्टेशन भरिसां अॼातल शख़्स जो कपिड़नि खां आजो लाश हथ। इतलात पुलिस ऐं ईदी कारकुननि पहुची लाश खणाए गिम्स सिटी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।